दादू में स्पेशल एजुकेशन स्कूल के तावन से ज़हनी दबाव जो शिकार थियल शागिर्दनि की हौसला अफजाई लाए समाजी तंजीम ऑटिज्म स्पेक्ट्रम ऑफ डिसऑर्डर वेलफेयर ट्रस्ट पारां लेडीज क्लब हॉल में एक रोज़ा सेमिनार मुनक़द किया वियो। सेमिनार में तालीम खाते समेत मुख्तलिफ शोबन में कम कंदड़ औरतन और मर्दन वडे अंग में शिरकत कई। सेमिनार के तंजीम के अगवाणन मैडम सलमा खलील, रीजनल डायरेक्टर रियाज रहमान कोरेजो, स्पेशल एजुकेशन स्कूल के प्रिंसिपल मुनीर अहमद डहोट, मैडम असमा और बेन खिताब किया। उन मौके ते समाजी तंजीम के अगवान ने बेन लीडर टीवी से ॻाल्हाईंदे चयो त ये बच्चे ज़हनी माजूर नहीं होते हैं, ये बच्चे बाज़ केसेस में बहुत इंटेलिजेंट होते हैं, लेकिन इनके सोचने समझने का तरीका मुख्तलिफ होता है। तो हम लोगों को ये ट्रेनिंग दे रहे हैं कि आप इनके सोचने समझने के तरीके के मुताबिक इनको पढ़ाइए। असां अॼु जो वर्कशॉप जो ऑटिज़म ते अटेंड कयो, लर्निंग डिसेबिलिटी ते ख़ासि तौर ते हिकु टीचर लाइ इहो अटेंड करणु तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त असां वटि अहिड़े क़िस्म जा ॿार अचनि था जिन खे असां सम्झूं था एबनॉर्मल आहिनि या डिसेबल आहिनि। हालांकि अहिड़ी का ॻाल्हि न आहे, असांजे माहौल में अहिड़ो मसइलो आहे जो असां उन्हनि खे सम्झी नथा सघूं। असांजी सोसाइटी, असांजा पेरेंट्स उन शइ खे सम्झी नथा सघनि ऐं नतीजे में छा थो थिए त उन ॿार खे ग़लति थो सम्झो वञे। जेका शइ अॼु असां सिखी आहे त उन ॿार में को मसइलो न आहे, मसइलो असांजी सोसाइटी में आहे त असां उन्हनि खे सम्झी नथा सघूं। असां सिर्फ़ु नॉर्मल ई शयूं सम्झी सघूं था, जेके सुपर नॉर्मल ॿारनि जीअं आइंस्टाइन चयो वेंदो आहे त उन 4 सालनि ताईं पाण न ॻाल्हायो हुयो ऐं उन खे स्कूल मां कढी छॾियो, उहो बि ऑटिज़म जो शिकार हो। त अहिड़ा ॿार जेकॾहिं उन्हनि खे प्रॉपर तवजह ॾिजे त उहे सोसाइटी लाइ तमामु सुठो किरदारु अदा करे सघनि था। हिन सेमिनार जो मक़सदु इहो आहे जीअं माण्हुनि में अवेयरनेस पैदा थिए त जेके स्पेशल ॿार आहिनि, मेंटली डिसऑर्डर आहे उन्हनि में या मुख़्तलिफ़ बीमारी, उहे को आम ॿारनि खां घटि न आहिनि। अलाह ताला जेकॾहिं हिकिड़ी नेमत उन्हनि खां वरिती आहे त उनजे बदिले 2-3 नेमतूं ॾिनियूं उन्हनि खे। असां उन्हनि खे तरबियत करे, रिहेबिलिटेट करे, एजुकेट करे हिकिड़ो मुआशरे जो कारआमद फ़र्द बणाए सघूं था। प्रोग्राम हुयो सो हुयो लर्निंग डिसेबिलिटीज़ जे बारे में। असांजे स्कूल्स में पर्टिकुलर ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके स्पेशल केयर जी ज़रूरत हूंदी आहे, पर अनफॉर्चुनेटली कुझु असांजी टीचर्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके डायग्नोस न कंदा आहिनि। पर अलाए शुक्र आहे असांजे एयर फाउंडेशन स्कूल में इहो आहे जो कंहिं क्लास में अगरि 1-2 ॿार अहिड़ो डिफरेंटली एबल्ड आहे त असां उनखे सस्पेक्ट कंदा आहियूं, प्लस में PTMs थींदियूं आहिनि जंहिंसां असां पेरेंट्स सां ॻाल्हाईंदा आहियूं। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि, बहितरीनु प्रोग्राम आहिनि ऐं इन में असांखे नॉलेज मिले थी त जेके ॿार आहिनि, जेके असां उन्हनि ॿारनि खे इग्नोर करे था छॾियूं त उन्हनि ते असां तवजो ॾींदासीं ऐं असां वालिदीन खे बि चवंदासीं त उहे पंहिंजे ॿारनि खे तवजो ॾियनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त ज़हनी तौर माज़ूर शागिर्दनि जी तालीमी शऊर के उजागर करण लाइ सूबा ऐं वफ़ाक़ी सरकारी सतह ते अहिड़ा सेमिनार मुनक़द कराया वञनि त जीअं ज़हनी दबाव जो शिकार थियल शागिर्दनि जी पढ़ाई मुतासिर थियण खां बची सघे ऐं हू आला तालीम हासिल करे मुल्क जो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन हुब्दार अली बबर सां गॾु असलम लगारी, लीडर TV न्यूज़, दादू।